सरदार चार परी परी जिते खुदा काली मानी दिया तमान तुनन खाई उठो नते गब्बर चिए दोलो अरे वाह किरण खुदा बदीन के पानी मिले पे जन्ना सरदार बदीन के पानी वो भी मिले पियण तो परे बेचण जे कमजो गुना है अच्छा करे बदीन म्युनिसिपल वाला कुछ करे ही नहीं कोना सरदार। अरे वो बखू उधर तू तो क्या कारनामा कया सरदार हां मु बदीन वाला जो निंडो हराम करे छडियो है जदी मां जो सुमण वेंदा आहिनि त आऊं बिजली बंद करे छडींदो आहियां सॼे ॾींहं में आऊं बिजली हलाईंदो ई 2 कलाक आहियां। सुमन का बच्चो और बदीन में वॾा कारनामा कया न माण्हू जो निंडो आराम कयो खुदाया बंदा खुदा का जुडो सरदार मु तवा जो नमक खादो है हाणे तो गोली खा तू बदीन जो पानी बंद कयो है हाणे तू मरण ला तैयार थी अरे तू जरे जरे बिजली बंद करे छड़ी रात मुखे मच्छरन पटियो है ॾिस मुझे रत एकड़ो थोरो बियो तू वरी जरे जरे लाइट बंद करे छड़ी हाणे तू मरण ला तैयार थी महबूबा अस्सलाम वालेकुम जे बस ये वीडियो ॾिठी आहे वो वरी माने बे के छा चवंदा आहिनि वो वॾेरा अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स जीअं त तव्हां जीअं सभिनी लाइ असां हिकिड़ो मैसेज ठाहियो आहे हीअ असांजी हिकिड़ी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे तव्हां लाइक करियो शेयर करियो असांजे पेज खे फॉलो करियो एंड कमेंट करियो त ताकी असां तव्हांजे लाइ मज़ीद वीडियो ठाहे सघूं। थैंक यू